नाज़रीन, सिंध जी ॿेराड़ियुनि मां अक्सर ॿाराणियूं रांदियूं ख़तमु थींदी पई वञनि। उन्हनि जो चीकलो बि हिकु आहे। ॻोठ साले फ़क़ीर ख़ासकेली जे ॻोठाणनि स्कूल खे आबाद करण ख़ातिर ॿारनि जी तफ़रीह लाइ चीकलो लॻायो। रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंभर। सिंध जे ॿहिराड़ियुनि में ॿारनि जी बहितरीन विंदड़ सम्झो वेंदड़ चीकलो जदीद दौर अचण बैदि पंहिंजो वजूद विञाइण लॻो। सिंध जे ॿहिराड़ियुनि में जॾहिं तफ़रीह जा ॿिया ज़रिया अञा वजूद में न आया हुआ, उन वक़्तु ॻोठाणा ॿार न चीकले ते झूला खाई गदगद थींदा हुआ ऐं सिंध जे ॿहिराड़ियुनि में मालवंद भाॻिया माल में बीमारियुनि खां बचण लाइ माल जे वथाण में चीकलो लॻाईंदा हुआ, जंहिं ते ॿार दिलि विंदराईंदा हुआ ऐं उहे बीमारियूं बि ख़तमु थी वेंदियूं हुयूं। मगर इन जदीद दौर अचण खां पोइ चीकलो सिंध जे ॿहिराड़ियुनि मां पंहिंजो वजूद विञाइण लॻो आहे। उते ॻोठ साले फ़क़ीर ख़ासकेली जे ॻोठाणनि स्कूल खे आबाद करण ऐं ॻोठ जे ॿारनि खे तफ़रीह मुहैया करे ॾियण लाइ स्कूल जे पार्क में चीकलो लॻायो आहे, जंहिं ते ॿार दिलि विंदराईंदा आहिनि ऐं तफ़रीह हुअण करे शागिर्द स्कूल बि शौक़ सां वञनि था। सिंध हुकूमत ऐं तइलीम खाते पारां स्कूल खे घुर्बल सहूलियतूं त न मिली सघियूं आहिनि, पर ॻोठाणनि पाण मुरादो कोशिशूं वठी रज़ाकाराना तौर ॿारनि खे पढ़ाइण सां गॾोगॾु तइलीमी शऊर पिणु पैदा कयो आहे। तफ़रीह जे हिसाब सां पंहिंजो इहो हथ जो असुली ज़माने वारो सिस्टम लॻायो आहे। ॿियो सरकारी तरह ते हिननि जे तफ़रीह लाइ का शइ कोन्हे का। प्राइमरी गवर्नमेंट साले फ़क़ीर ख़ासकेली मुंहिंजी हिते ग्राउंड में इहा आहे, पार्क बि आहे, हिन में लॻायो आहे त वरी ॿार तफ़रीह लाइ बि अची रांदि रूंद बि कंदा आहिनि। जेको चीकलो आहे ॻोठण जी पाण मदद सां लॻायो आहे। इन स्कूल में जॾहिं ॿार जी तफ़रीह लाइ रिसेस खां पोइ हिते पंहिंजो इंजॉय कनि, रांदि रनि ऐं इन करे हिसाब सां पंहिंजो हिते तफ़रीह कंदा आहिनि। जॾहिं चीकलो ॾिसो था साम्हूं हले पियो, उन ॿार रांदि बि रनि पिया। जो माल खे संभाड़ो थींदो हुयो, पोइ उन संभाड़े वारे टाइम में बि लॻाईंदा हुआसीं। पोइ उन ते ॿार नंढड़ा फिरंदा हुया, पोइ संभाड़ो बि छॾे वेंदो हो। वरी असां जेको आहे पोइ इन करे लॻायोसीं त स्कूल वटि पोइ रिसेस थींदी आहे, पोइ उन रिसेस में नंढड़ा ॿार असां पाण नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ इहो असांखे उस्तादनि सेखारी ॾिनी। पोइ इहे रांदि कंदा हुआसीं, फेरियूं खाईंदा हुआसीं। वरी उस्ताद जी घंटी वॼी वेंदी, पोइ घंटी वॼण खां पोइ वरी भॼी वञी स्कूल में पढ़ाई कंदा हुआसीं। माशाअल्लाह हींअर ॿारड़ा बि असांजा ख़ुशि आहिनि ऐं ॾाढे रांदि में रिता पिया आहिनि, सुठे नमूने सां उन्हनि जी पढ़ाई जा बि तमामु सुहिणे नमूने सां हले पई थी। सिंध हुकूमत ऐं तइलीम खाते खे घुर्जे त स्कूलनि में घुर्बल सहूलियतुनि सां गॾोगॾु तफ़रीह जा ज़रिया मुहैया कया वञनि, त जीअं मुस्तक़बिल जा महिमार तइलीम हासिलु करण सां गॾोगॾु तफ़रीह बि हासिलु करे सघनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV, सांगड़।